कोहाड़ा खजंदा तो पोइ हिम्मत कर पुफी खैरा वनी चाचे जमाल के मुंह मुंह थी पर तू आ फ़कीर सिर्फ माई चाचो जमाल जॾहिं मथे ते हथड़ो घुमाईंदे त मेहण थी वेंदी ऐं चवंदी त अहिड़े भाउ तां लखे लेखा माफ़ करे छॾिजे। अबा चङी सच थो अलाह हयाती ॾेई पर हा हक़ जी ॻाल्हि ते मुंहुं मुंहुं थियण में कहिड़ी ख़राबी आहे। पर अॼु भाॻे जी ॻाल्हि ज़रूरु चोरजां। अब ॻाल्हि आहे घर जी मां थियसि छोकिरीअ जी माउ। हा पर शरा में कहिड़ो शर्म आहे ॻाल्हि खे बि चोरे ॾिसबो मन का सवली सणाई निकिरी पए पोइ न मुंहिंजे मिल्कियत जो मामिलो बि ठापुर थी पवंदो। गुलाब शादीअ खां इनकार करे छॾियो अथई। हाँ चाचे जमाल सां ॻाल्हाए ॾिसजांइ थी सघे तो उन चवण ते का हकार करे। चङो बाबा दुआ कजांइ। हीअ तुंहिंजी सिफारिश कंदी ज़बान काकड़े तां कढी तिरीअ ते न रखांसि त मुंहिंजो नालो रईस जमाल खान नाहे। हिन वीचारे जी पीउ खां जॾहिं मिल्कियत संभाली नथी त हीअ मलूकड़ी बि मूंखे परणाए ॾिनई ऐं ज़मीन बि मुंहिंजे नाले ते करे पोइ मूं तूं जेका अबे धीउ आहे नंढी भेण आहे परणाए पराओ कयोसूं त सुई धागे खां वठी सभु कुझु ॾिनोसूं। छा हो हमज़े खान वटि राज खे ख़बर आहे सुञो हुयो ज़मीन ते हर कराइण जे लाइ बि साॻा जोड़ा काहे वेंदो हो भीग गयो। मुंहिंजे मरियात मुड़ुस खे मुंहिंजे सां घटि वधि न ॻाल्हायो था पर पुटु जेको वणेव सो चओ। मुंहां मुंहुं चवंदो साईं को कंहिंखां डिॼां थो छा टी टी करे हलिया मिल्कियत छॾाइण त पोइ घुराए गुलाब खे शहर मां जेकर तुंहिंजी मिल्कियत संभालण जी हा माणे त पोइ मां बि छोड़ींदोमांसि बसि न ॻाल्हि बेहतरी न। बाबा तूं मां करे छोड़ी जॾहिं छूट छॾियो थी मैं लीको न लॻ त भञाए न मणको। अहिड़ो ज़ुल्म न कर दा मुंहिंजे मुड़ुस राति ॾींहुं पोरिया करे हीअ मिल्कियत कमाई तूं मूंखां खाता बदिलाए केतिरो खाईंदे तूं मुंहिंजी मदद त नथो करी मथां मूं रन ज़ाल ऐं ग़रीब भेण जी मिल्कियत हज़म करणु चाहीं। हा त हारी थी झार छो न अकलिया तुंहिंजे मुड़ुस जे ज़मीननि ते सभु कुझु त असांजो हो तूं हर बड़ू जी हंजूं हारी घर छॾे हिते हली आ कुंड वठी अलाह अलाह कर मानी टुकड़ो लटो कपिड़ो सभु कुझु मिलंदे बाक़ी फाहो खपई छा। मां थुक बनाना तुंहिंजे कपिड़े लटे खे ऐं घर जी चौंठ खे तूं पहिरीं पंहिंजो पाण खे त संभाले फटीअ सटीअ ते बिब नथो भरजे पीउ जो पुटां त ढकण ॾिस मुंहिंजे नक में बि उन जो रता जेकी खणी टोपी पी आई चवरा मां का तो निकरी घर का न त गोल मां कढूं साईं असांजा बाबा सब कबर में खणी वेंदी सब कुछ जे अलाह आहे त खीर पाणी अलॻि कंदो। वार पाण सावा सॼे कमरे में कसरो ते पथरो पाण हलियो वञे गॾु आऊं ठीकु आहे जेके ताज़ा हाल आहे जुमन जानेड़ा किथे घुमा सॼा साईं बादशाह दुनिया जा कम कराए था ॾियो हिन मिसकिन हिकिड़ो नंढड़ो कमु तव्हां खां नथो थिए साईं हुकुम जुमन जानेड़ा 10 दफ़ा त साईं अर्ज़ु करे चुका आहियां मेरा में हुकुम ग़रीब कहिड़ो कंदुसि इरफान साहब खे त नौकिरी ॾियारो अख़बार वारे दफ़्तर में छो तव्हांजो त घाटो यार आहे बाक़ी ॿियनि मिसकिननि खे साजन डिपार्टमेंट में लॻाए छॾियो अथव इहो ज़ुल्म आहे साईं। हाज़िर बाबा पर तूं त नौकरी कंदो ए साईं उहा त प्राइवेट नौकरी आहे उन ते कहिड़ो एतबार का सरकारी नौकरी ॾियारियो तव्हांजो आल इक़बाल बचनि जो दुआ घुराए साईं नेराने कोई तुंहिंजी मां भेण धरती ते आहे बहरहाल कोशिशि कयूं था तूं दरख़्वास्त दे साईं कागर पट सभु क्या छा तो थाने ॾियां हा खणी अच हाज़िर साईं अचे साईं ही वठो नेराने जो मैंने इरफान जी ख़बर ॾे त किथे आहे साईं कहिड़ी था ख़बरूं पुछो
सच पुछो था ख़बर ॾेई वठिजो टपा लाइ दॿो थी वियो आहे राति बि कोन आयो अॼु भला अचे अलाए न ॿुधायो सही साईं किथे ॿुधायो वेंदो आहे पर इहा ॻाल्हि आहे साईं जॾहिं न हूंदो आहे न त भलो निंडूं कंदो आहियां न त पंहिंजे निंड बि हराम थी मिसकिन बि ॾके में सॼी राति चांहि जे किचले पोयां राति पूरी थी वेंदी आहे नेराने साईं कमाल आहे घटि में घटि तोखे त ॿुधायो वञे न साईं भले मूंखे न ॿुधाए वञे पर हिन कीअं जान त छॾे भले रहल किरायो 6 मण जो मूंखे न ॾे पर उन्ही घर पे ख़ाली कईं तूं रोई छो पियो अमीर बादशाह पर पुटु छो आउं बि छॾींदो आहियां बाक़ी जेकर न साम्हूं मूंखां सिर घुरे उहो बि ॾेई छॾियां सफ़ा ईअं हा साईं मोमल ओ मोमल जी अम्मा राजा कोन आयो आहे ना ना अदा तो कोन आयो आहे दवा दवा जो ॾुक ॾियनि खंघि त खणी रहंदो आहे हा अम्मा पगार भी पूरी थी हुई सोचो हूँ तो सुमे जी पगार में दवा उठ अच्छा अम्मा तू ही दवा पी थोड़ा आराम अची वेंदो पिण केॾा वियो अलाए अम्मा ॿुधाए कोन यादि था केॾां थो वञा इहो वियो हूंदो पैसनि जे पोयां अॻ में कर्ज़नि जा कोट चढ़िया पिया आहिनि वेचारी वठी थो भटकंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश आहियो जंहिं महिल देखो बेटा हाणे कीअं तबियत अॻे खां ठीकु आहियां बा तूं त ख़ुशि आहीं न हा तो आ शुक्र अल्हम्दुलिल्लाह अलाह ख़ुशि रखंदी हिन ॿुधो जी हिन बीमार ज़ाल वठी वञणु पवंदा छा न पर बीमार जी अयादत करण तो फर्ज़ आहे तूं बि हल हू मुंहिंजी भाॼाई आहे गुलनार हुते त ॾाढी धप आहे ॿाहिरि था वियूं धीअ मोमल इहो मुड़ो त ॿाहिरि खणी आहे हा चाचा खणी थी अचां वेठ। अम्मा जी अम्मा चाचा कुंवार खे वठी आयो आहे मां त आई बि कान ॿियो मां वटि त 10 रुपया बि कोन्हनि जो खेसि मुड़े जा लिया परे बि वञे लाइ तव्हांजो बर मोह कयो जी हुजे हा त घटि में घटि हिननि खे त मोह ॾियां अम्मा तूं फिकर न कर मां कुछ करे थी वेठा पर मासी हाजरा खे त अॻियां बि पैसा ॾियणा आहिनि पर मां वरी बि कुझु करे थी वठां मां सुमन जी तो वटि के पैसा रखियल आहिनि अॼु पैसा बचंदा किथे आहिनि चङो तूं महिमाननि जो ख़्यालु कर मां अचां थी ही छा जी सुस पुस लॻाए वेठी आहियो चरियूं छोकिरियूं
हैं हाणे हू तव्हांजो तारीफ़ थो करां ही मुंहिंजी भाइटीअ ते हू वॾी आहे मूमल ऐं ही नंढी आहे पर औरतुनि जी ज़बान त ॾाढी हलंदी आहे ही त सफ़ा चुप हिन जी आङुरियूं कंप्यूटर ते एतिरियूं तेज़ हलंदियूं आहिनि सफ़ा तुंहिंजी ज़बान वांगुरु हाणे ठहियो धीअ सुमल पिणे काॾे वियो आहे ख़बर नाहे चाचा चङो हाणे पाणी त पिया हा छोकिरियूं त सुठियूं आहिनि पर वॾी त ॿुधाए बि कोन वई त काॾे थी वञा इहे अचे पाणी पी न तूं पी मूंखे वञणु आहे हाणे उथी था हलूं छो चाची अहिड़ी त कर बाबा जो ईंदो ई हूंदो तव्हांजो चाचू मिलणु आयो आहे तव्हांजे पीउ सां मां त तव्हांखे ॾिसणु आई आहियां उथी हलूं अचे थी ऐं भाॼीअ खां मोकिलाइजां चङो भाॼे असां हाणे हलूं था भाउ ज़मीर अची वञे पोइ ॿुधाए छॾियो छो अदा अञा तरसो आहे न कुझु सुमल पेटीअ मां न रहो त कढी अची वञ अदा जे मां चाखू चा त कुंवार ॾे पाण हली अची मोड़ो ॾियां पर बीमारियुनि खाई वेठो अदा कौन खे सॾु कर मां पंहिंजे हथ सां पारायां हा छो न बीना थोरो बीना भाॼाई बि सॾु करे हेॾां अचे ॾाढी खां लॼाड़ी आहे भाॼाई ईअं करो ऐं मूंखे ईअं ॾेई छॾियो चङो हाणे मोकिलाइणी कान्हे आउं अञा ॾेढ हफ़्तो हिते आहियां पोइ वरी ईंदुसि चङो ख़ुदा चङो माशाल्लाह अच्छा अलाह सुठी रखे अब्बा तो सवा न लॻे तूं उमिरि जो उन हद ताईं पहुतो जो मां पंहिंजो को फ़ैसिलो तोते मढ़णु नथो चाहियां तूं मुंहिंजो जवान पुटु ऐं न सॼे कारोबार जो अकेलो वारिस आहीं तूं भले सोशल वर्क कर इहा सुठी ॻाल्हि आहे पर सोशल वर्क करण लाइ सोशल साइंस जदीद लाड़नि खे ॼाणणु तमामु ज़रूरी आहे डैडी मां तव्हांजो मतिलबु न सम्झो वक़्त ऐं रफ़्तार सां गॾु सभु कुझु सम्झी वेंदे माय डियर सन समाज सुधारक थियण लाइ पहिरीं पंहिंजो पाण खे सुधारणो पवंदो पंहिंजूं ज़ाती घुर्जूं खटाइणियूं पवंदियूं पंहिंजूं मिठियूं मिठियूं निंडियूं फिटाइणियूं पवंदियूं लोभ ऐं लालच तां हथु खणणो पवंदो पर इहो तोखां ऐं मूंखां कोन थींदो अमीर पुट अॼु मूं दुनिया जो सभ खां वॾे में वॾो सच तोसां ॻाल्हायो आहे बहरहाल किथे आहे तुंहिंजो दोस्त डैडी हू ॿाहिरि वेठो आहे हुनजी जाब लाइ सिर्फ़ु हिकु टेलीफोन कयो ऐं हुनजा सभु डॉक्यूमेंट्स कंप्लीट आहिनि बाबा जी ॿाहिरि वेठल माण्हू खे अंदरि मोकिल
साईं उन्हें तव्हां हथ पे मिलण चाहिए डैडी। वेलकम करण खां वठी गुड बाय करण ताईं माण मापा मुक़ररु थियल आहिनि माय डियर सन। हेॾी वॾी फर्म खे संभालण लाइ तोखे पंहिंजे कैलिबर जे माण्हू सां उथरण वेहण लाइ ऐं एज़ पर प्रोटोकॉल पंहिंजी शख़्सियत जो ग्राफ हाई लेवल ते रखण लाइ उहो सभु कुझु करणो पवंदो जेको कुझु मूं कयो आहे। मां तव्हांजे इन रवैये खां शर्मसार आहियां डैडी। तव्हांजो इहो रवैयो जेको नापाइदार आहे। मूंखे क़बूल न आहे तव्हांजो इहो रवैयो। वेलकम खां वठी गुड बाय ताईं। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अबा ख़ैर त आहे न? यहाँ ख़ैर वरी कहिड़ो आहे। मां बि नौकर माण्हू आहियां। महीने ते पूरी ओगड़ सेठ खे नथो ॾियां त दड़कन सां निमक ई कढी थो छॾे। बसि बाबा न्याणियुनि खे पघारूं रुगो मिलनि हाज़िर वेठा। पोइ पुट खे कंहिं धंधे जे लाइ पीउ ज़मीन ते मिंथुनि था पियो हले घुमे, पुट वरी शैतानी चरखनि ते मथे राह राह कंदो ॼण आसमान ते पियो उॾामे। यार छा त ज़मानो अची वियो आहे। चङो चङो ॾे थां त खीर ॼाए। सुबुह साण अहिड़ियूं ॿुधायूं अथई जो हिन वेले जो खीर ई ज़हर करे छॾी। न खपे खीर। खीर पीअण महल त ज़हर कोन थो लॻई। पैसा तो घुराए त ज़हर थो लॻई। पैसा चांहि करे रखजांइ, ॿीहर ईंदुसि। चङो। ॿुधी पई न तुंहिंजे राजा जूं ॻाल्हियूं। अरे जान पुट त माइटनि जे आईंदे जो आधार हूंदा आहिनि, पर हिन पुट त असांजे पेरनि जे हेठां ज़मीन बि कढी छॾी आहे गुलनार। अरे मूं हिन जी हर ॻाल्हि मञण जे लाइ छा छा न कयो। मोटर साइकिल वठी ॾिनीमांसि त कॉलेज वञे, पर हिन जा रोलड़ा वेतर वधी विया। बसि हाणे ईंदो न त इहा मोटर साइकिल खसे विकिणी छॾींदोमांसि। पर बाबा ईअं करण सां त उहो वेतर चिड़ी पवंदो। छो चिड़ी पवंदो धीअ? पुट मूं महिल जेका शइ आई वेल में कमु न अचे तंहिंखे छा कबो। बसि बसि मोटर साइकिल विकिणी छॾींदुसि, इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। पर बाबा ॿियो कुझु न त घटि में घटि माणे जे इलाज जे लाइ कुझु पैसा त निकिरी वेंदा। पुट नाराज़ हो जा, ईअं न कर। पुट आसीस आसरो हूंदा आहिनि। अरे पुट जे आसरे में सिर तां आह खयूं पई हुजे। अरे अरे हुनखे असांजो त को फिक्र ई कोन्हे, को अहसासु कोन्हे उसको। पर घटि में घटि तुंहिंजो तो को ख़्यालु करे, तुंहिंजो तो को फिक्र करे। अड़े वेली मुंहिंजो फिक्र केर बि न करे। उहो बि बचंदुसि कोन। बसि साह टिकियो पियो त पुट जूं ख़ुशियूं ॾिसां, मुंहिंजे नियाणियुनि खे सुठो वारो घर मिले, वञी पंहिंजी कुनी चाढ़े। ॿियो छा खपे? रज जो बि छा खपे? बस कर बस कर बस कर।
जुमन तूं ॻोठां हलियो वएं शहर जे शाहोड़े इमारतुनि जे पाछनि में पनाह वठण ऐं तव्हांजे रंगीनियुनि में रंगजी मज़ा माणण। पर शहर त हर शइ खे गिड़काए वेंदो आहे दोस्त। माण्हू मोहबतूं माण्हू ऐं सभु कुझु। पर ईअं बि नाहे त शहर वारनि जूं दिलियूं एहतराम ऐं मोहबत खां वांछियल हुजनि। मां बि त ॻोठ मां लॾे आयल पीउ जलाल जो पुटु आहियां। यार जुमन मूंखां तोखे का शिकायत हुजे त मूंखे माफ़ करे यार। न साईं, नौकरी न मिली त मिड़ई ख़ैर आहे। तव्हांजो पीउ मुंहिंजो त वॾो आहे। तव्हां जेका इज़त ऐं मोहबत ॾियो था मूंखां उहा बि नथी खई थिए। अता जुमन दिल चाहींदी आहे त तूं मुंहिंजी फर्म में हली कमु कर, पर कीअं चाहींदमि त नौकरी टोकरी हूंदी आहे लाला बीबी। इहा ख़बर अथव तव्हां इहो न चाहींदा त मां तव्हांजे ऑफिस में हली पटेवाली कयां। इहा त हिकिड़ी मुंहिंजे लाइ इज़त ऐं मोहबत आहे। यार जुमन मूंखे माफ़ कर यार। का ॻाल्हि कान्हे साईं, का ॻाल्हि कान्हे, का ॻाल्हि कान्हे। अब्बा जेकर तूं इहा सलाह न ॾींहुं त मां मरियात मुड़ुस जे घर जी चौंट टिपी अबे जे घर वञी छो ख्वार थिया। मां निपटी नितोरी वर त अलाह खे पढ़तो, पर जे अबू मरिजी विया हुजनि त जेकर इहा ख्वारी बि छो थिए। मां वॾी तूं चोती रोई। बसि पुट पंहिंजा सूर पई रोआ। सबर कर पुठी ख़ैरान, अलाह वटि देर आहे पर अंधेर नाहे। मूं ईअं न थे जातो त ईअं ममण मचंदो। अब्बा सचल मां हथ थी वधाई, गुलाब जी जांच लही ॾे किथे आहे। जे हितड़े हुजे त बा मूंखे वठी आणे ॾे। अब्बा ये मिल्कियत सभु कुझु न आहे, रुॻो हिन भाॻीअ जो भाग वरी पए त लख शुक्र। अब्बा मां गुलाब जे पेरनि में रो विझंदसि। अम्मा मट कर छोरी, मट कर। छो गूंगी आहियां, रिठ बकरी आहियां। हाणे मां माठ न कंदसि, छित ते चढ़ी ॻाल्हाईंदसि ऐं तेहे ते बि ॻाल्हाईंदसि। केता ॻोठ जा सुतल माण्हू जागी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा त मुंहिंजो पीउ पाण कोन मो दड़का 10 मान ॾेई मारे वियो। मट कर छोरी, मट कर। पाड़े जा माण्हू ॿुधंदा त छा चवंदा? माण्हुनि खे त ॿुधाइणो आहे त चाचे जो माल खूनी आहे, खूनी। मट कर छोरी, मट कर। आ छोरी मार, मट कर, मट कर। मार तू मार गोठा जो न दे रही जने जिंद चिट्ठी पावा नहीं। अम्मा वॾी वधीक चोती मारी, न मारना। चुप कर बाबा, अम्मा वधीक चवना वधीक न मारे। इरफान साहब, हाँ ये तो ॾहीं चाबी, यानी हीअ विञायव न तो दर खां ॿाहिरि वेठा हूंदव नेराने नेराने। महिरबानी। हाणे तव्हांजे लाइ चांहि ठाहे थो अचां नेराने। चङो। इरफान मूंसां बि त कुझु ॻाल्हाए। जी ॻाल्हा।
मूंखे एक तस्वीर ठाही ॾे मां पंहिंजे ड्राइंग रूम में लॻाईंदमि हिन कमरे में जेतिरियूं पेंटिंग्स पियूं आहिनि न उन मां जेके बि तोखे वणनि पंहिंजे गाॾी जे कैरियर में सथे खणी वञ। मूंखे फ़क़ति हिकिड़ी तस्वीर खपे बस तूं ठाहे ॾे। छा हुजे उन तस्वीर में? उन तस्वीर में हिकु अकेली हरणी जी अर्ग तर्शना हुजे जेका रुंज में पाणी पुठियां डोड़ी डोड़ी थकिजी पसा छॾींदी नज़र अचे। ऐं उन तस्वीर खे तूं पंहिंजे ड्राइंग रूम में लॻाईंदी आहे? हाँ मूंखे ख़बर आहे तूं जेका तख़लीक़ कंदो आहीं उन माहौल ऐं मंज़र मुताबिक़ पीड़ाव भोगे ॾुख ॾिसी पोइ ठाहींदो आहीं। हा छो थी रूबरू मूंखे पीड़ाउनि जे पाताल में धकेली? उन लाइ इरफान त पोइ शायदि तोखे मुंहिंजे अंदर जे दुखनि ॾोलावनि ऐं पीड़ाउनि जी परख पवे। मां पाण अंदर में भोरा भोरा माण्हू मुंहिंजा ॾुख ऐं ॾजाई त मुंहिंजी मिल्कियत आहिनि उहे मां तोसां कीअं शेयर कयां? मुंहिंजे लाइ इहो ॾुख ई काफ़ी आहे त मुंहिंजो रूह कंहिं ॿी जॻह ते अटकियल आहे कुंडीअ में फाथल मछीअ जी आण। न बाबा ईअं हरगिज़ कोन थियण ॾींदुसि। हिन सॼे घर में तव्हांखे रुगो मुंहिंजी मोटरसाइकिल छो थी नज़र अचे? सभु कुझु त विकिणी चुका आहियो बचो छा आहे? अरे तो जेकी घुरियो सो मूं तोखे वठी ॾिनो मोटरसाइकिल चई मोटरसाइकिल वठी ॾिनी मां माणे जा ज़ेवर विकिणी तुंहिंजे मोटरसाइकिल जूं किस्तूं पूरियूं कयमि। हाणे जॾहिं हूअ बीमारीअ विघे पसाह पई छॾे त तूं मोटरसाइकिल नथो साहे सघीं। रुगो अम्मा जे इलाज लाइ मोटरसाइकिल कान थी विकामजे। मूंखे ख़बर आहे त उन्हनि पैसनि मां घर जूं ॿियूं ज़रूरतूं पूरियूं थींदियूं। राजा मूं महिल मथां सिकी पिनी ॼाए त असीं ॾाढा ख़ुशि थिया हुआसीं। तूं वॾड़ो थी अबे अमड़ खे खटी खाराईंदे पर तूं त ॾुखे वक़्त जो साथी बि कोन आहीं। तोखां त न्याणियूं चङियूं आहिनि। हाँ छो न सर्विस जो कमु थियो जे आउं जा खटाऊ पुट त पोइ मुंहिंजी मोटरसाइकिल बि कोन विकामजे। बस बस घणी ड्रेग न कर ॻाल्हि खे हा या न में खुटाए। छा थो चई? न बाबा न हरगिज़ न। ठीक है 5 मिनट रही सघंदुसि वधीक न अंदर मोकिलियोसि। अस्सलाम वालेकुम शेख साहब। वालेकुम सलाम। बियो अहिड़ा कम जा कार्ड किथां कंदा आहियो मिस्टर? बंदो ख़ासदार वाहिद बस साईं मां वाहिद माण्हू आहियां जंहिंजो सोशल एक्टिविटीज़ तमामु वसीअ फ़ाइल आहिनि। साॻी वक़्तु तव्हां जहिड़नि फ़िराक दिल मुहसिन ऐं ख़ुदा तस माण्हुनि जी सरपरस्ती मासिल आहिनि।
हुकुम करियो, छा मसलो आहे मुंहिंजो? हिकिड़ो मसइलो हुजे त ॿुधायां साईं। अवां पंहिंजो मसलो मुख़्तसिर बयानु करियो। डिघनि मसइलनि ॿुधण जो फ़िलहाल मूं वटि वक़्तु कोन्हे। अर्ज़ु इहो करिणो हो त मुंहिंजी सोशल वर्क ऑर्गेनाइज़ेशन अपहाज, कंगाल, बदहाल, बीमार फनकारनि, अदीबन यतीम लाइ हिकु फंड क़ाइमु कयो आहे। असां सोचियो आहे त तव्हां असांजे उन इमदादी फंड जा ताहयात सरपस आला थियणु क़बूल फरमाईंदा। ठीकु आहे, अवां ईअं करियो जो पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जा रूल्स रेगुलेशन ऐं फंड्स इस्तेमाल जी नोयत असांजी फर्म ॾांहुं ॾियारे मोकिलियो। अवां जी सालियानी ग्रांट मंज़ूर थी वेंदी। सर थैंक यू वेरी मच। सर जलाल, मां इन क़िस्म जी प्रेस रिलीज़ अख़बार वारनि खे जारी कयां? एज़ योर विश। इन खां पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हांजो पोर्ट्रेट हलाइजे। तव्हां ज़ाती तजुर्बा, कारोबारी वसियत ऐं समाजी हलकनि में तव्हांजी बेहद मक़बूलियत। बस बस वाहिर साहब, अवांजो मसइलो हल थी वियो। सोशल हलकनि में मुंहिंजी एॾी मक़बूलियत आहे जो मां कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहियां। बाबा साहब खे ॿाहिरि ताईं रुख़सत करे ॾिजो। महिरबानी महिरबानी। परेशान छो आहे? पैसा कोन मिला, पुट हक़ खसे वठिबो आहे, तो कोशिश ही न कई हूंदी। न यार, इहा ॻाल्हि न आहे। घबराइनि छो थो यार? असांखे बि माइट कोन था ॾियनि, त बि हलूं था न। जेको वणे थो खाऊं था, जेको वणे थो पायूं था। पैसा खपनि न, हुकुम कर। पाण वारो उस्ताद शेरू कॾहिं कमु ईंदो? जॾहिं बि वियासीं नोटनि जूं मुठियूं भरे ॾिनियूं अथाईं। मां तव्हांजो कोई हिसाब किताब बि कोन रखंदो आहियां ऐं ॻणींदो बि न आहियां त केतिरा ॾियणा आहिनि। वाकई शेरू दादा, तुंहिंजा असां ते लखे एहसान आहिनि। लखे एहसान न, पर लखे रुपया क़ुर्बान तव्हांजे हिननि सिरनि जे मथां। छा थो करीं? गणिया थो उस्ताद। गणे गणे थकिजी पवंदे, वञी वञी ख़र्च कर, खपाए। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, जेको सिर त आह खणे तंहिं लाइ माल मणी। तूं हुकुम कर शेरू दादा, संगत में सिर भी कुर्बान आ। जॾहिं कमु हथ में खणंदे तॾहिं यारी बाशी कोन हलंदी। ऐं मूं मां बि इहा उमेद न रखिजो। असीं फ़क़ति कम जा यार आहियूं। असीं भली हिक ॿिए खे नालनि सां सुञाणंदा हुजूं, पर असां केरु आहियूं, कंहिंजे लाइ था कमु कयूं, इन्हनि सुवालनि खे कॾहिं बि ज़हन में न आणिजो। तव्हां सभु हिक ॿिए जे लाइ अणॼाण, अंधनि, गूंगनि ऐं ॿोड़नि वांगुरु आहियो। ऐं पोइ
नवाब साहब ही आदर्श जी कापी आहे अॼु राति गोदाम मां माल आउट करे पहुचाइणो आहे इन लाइ मूंखे क्लियरेंस सर्टिफिकेट खपे तव्हां थोरो इंतज़ारु करियो शहबाज़ ख़ान सेठ साहब बि ॿाहिरि वियल आहे टीवी जे धारे अची वेंदो तेसि ताईं मां फाइल्स वग़ैरह चेक करे वठां तव्हां वियो चांहि पियो न प्लीज़ तव्हां पियो ओ ठीकु आहे हेलो शहबाज खान हलो मसूदी कहिड़ा रन तव्हांजा अकेले अकेले त चांहि पियो असांखे कोन पीआरींदो जी तव्हां वियो तव्हांखे चांहि मिली वेंदी महिरबानी मसूदी जी जनरल सां 3 बजे खां अॻु में त कोन ईंदो जी हू मालिकन जॾहिं बि अचनि अदा चांहि न खपे मूंखे कुझु बि हली वञे तव्हां अदा न चओ मूंखे अदा मरी वियो तव्हांजो भाउ खसीस 500 रुपया घुरिया हुआ पटे वाली क्लर्क के साम्हूं ज़लील करे मूंखे कढी छॾी अदा पघार बि न मिली हुई अम्मा जी दवा बि न वठी सघी आहियां अम्मा जी दवा घर जो किरायो ऐं खीर वारे जा पैसा छॾे विसनि जा पैसा आहिनि बाबा जो ख़र्च पियो खोए तव्हांजे फैशन जा पैसा किथां था अचनि बाक़ी मुंहिंजे मोटरसाइकिल 500 रुपया न आहिनि तव्हां वटि ख़ैरात ॾींदियूं आहियो सहाय सहाय अदा राजू तूं त मार्क्स कर चिब ईअं फैशन करे ऑफिस वेंदी आहे ॼण ब्यूटी पार्लर मां सिंगार जी निकिरंदी आहे मां वञां थो ॿीहर मुंहिंजी शिकिल ॾिसण में नसीब कोन थींदव अदा राजू अबा रजब अबा छो मुंह मुए खे मारी अरे हिननि भेनरुनि सां छो विणी हा वठ वठ तूं बि रंजो पासो खटी जूं खाराईंदी न ठीक है ॾिनल डेढ़ श्रीकाल कयो मूंखे को बि एतराज़ कोन्हे तव्हां माल मोकिलियो या न मोकिलियो तव्हांजी मर्ज़ी हा मां केरु आहियां हेलो 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 अमीर हिन हेॾी वॾी ऑफिस जी हिन हेॾी वॾी शानदार टेबल ते तूं सच ॾाढो ठहीं थो हिन हेॾी वॾी शाहौर ऑफिस में जॾहिं वेंदो आहियां ईअं लॻंदो त ॼणा गैस चैम्बर में खड़ी आहियां साह मुझंदो आहे मुंहिंजो घुट थींदी आहे मूंखे हाणे बि साह मुझे थो हा अॼु तूं जॾहिं गॾु आहियां तॾहिं मां एतिरी देरि वेठो आहियां न त मां ऑफिस ईंदो ई न आहियां डैडी गुड
थैंक यू। वेरी गुड। डैडी ही नाला है, नाला रहमान एडवर्टाइजिंग जे रहमान साहब जी साहब सर। असांजी फर्म खे इश्तिहारबाज़ी जी वधीक ज़रूरत न आहे। वो भी खातून क्लाइंट सर्विसेज जो को माण्हू मोकिले राब्तो क़ाइमु करे। डैडी नाला इश्तिहार वठण कोन आई आहे। त पुछो आई आहे। डैडी नाला अंकल तव्हां ग़लति सम्झो आहे मूंखे। नाला डैडी मां तोखे पंहिंजी सीट ते ॾिसी ॾाढो ख़ुशि थियसि ऐं सोचियमि त हाणे पुरसुकून निंढो कंदुसि, पर तूं यंग मैन हीअ मुंहिंजी ऑफिस आहे, को पिकनिक पॉइंट या कंहिं रेस्टोरेंट जो ऊंधा औकात न आहे। अंडरस्टैंड? तव्हां हमेशह मूंखे ऐं मुंहिंजे दोस्तनि खे ग़लति सम्झो आहे ऐं उन्हनि खे ज़लील कयो आहे। तव्हां कहिड़ा पीउ आहियो? मुंहिंजी नज़र में तव्हांजो वजूद बर्फ़पोश पहाड़नि जा सर ऐं साड़े बसम कंदड़ आहे। तव्हां कहिड़ा इंसान आहियो डैडी? तव्हां पत्थर आहियो। बाबा सलाम। वालेकुम सलाम। मुमल कुछ ना।
हेलो एवरीबॉडी। हेलो। मोमल साहब भला का नई लिखणी खणी आया हो या? हाँ खणी त आई आहियां। हिकु अफ़सानो आहे ऐं कुझु शायदि। वाह वाह, पोइ त शहरो शाइरी थी वञे। जी इरशाद। इरफान साहब, मूं मुशारा ॾाढा घटि अटेंड कया आहिनि। मुशारा मुंह खोड़ अटेंड कया आहिनि, पर रुगो वाह वाह करण जी ताईं। हाँ त बिस्मिल्लाह, थी वञे वाह वाह। तव्हां पंहिंजी ॻाल्हि करियो। ॿिनि गिदड़नि खे मुठ में खणण वारी ॻाल्हि खे त तव्हां सफ़ा रद्द करे छॾियो आहे। तव्हां फोटोग्राफर, कहाणीकार, नाटक नवीस ऐं ॿियो त ठहियो, पर सुठा शाइर बि तव्हां। हाणे तव्हां ई कुझु ॿुधायो त पोइ वाह वाह थी वञे। हाँ हाँ, छो न छो न, पर तरसो मां यादि कयां। मां तव्हां लाइ चाहिं आहियां। हाँ प्लीज, जेकॾहिं आसानी सां मिली वञे त। इरफान साहब, मां तव्हां खां हिकु सवाल पुछां? हाँ हाँ, 100 सवाल पुछो। जेकॾहिं तव्हां आर्टिस्ट न हुजो आ त पोइ छा हुजो आ? कुझु बि न। हिकु आम माण्हू जेके कहिड़ो बि न सुञाणी सघे हा, शायदि तूं बि न। पर जेकॾहिं तव्हां खां इहे रंग पुरुष ऐं कैमराऊं खसे वठिजनि त पोइ तव्हां छा कंदो? मूं वटि मां हिकु घुमंदड़ फिरंदड़ लाइव कैमरा आहियां। मुंहिंजे दिलि जी तख़्तीअ ते नक्श थी वेंदा आहिनि कलरफुल लैंडस्केप्स ऐं थर जा थाक, नेचुरल ब्यूटी ऐं मन मोहींदड़ चेहरा। मुंहिंजूं ही अखियूं घाईंदड़ नेणनि जी जोत झटे एक्सपोज करे वठंदियूं आहिनि वहंदड़ झरड़नि जी रवानी ऐं समुंड जी गहराई। वापसि अचो, चांहि पियो। थैंक यू। आउं अकेलो चाहियां पिया छा? असां पंहिंजी हिसे जी चांहि पी वेठा आहियूं। पोइ त साईं मजबूरी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो शेर साहब। खुश आयो, चंगा भला? सब ठीक ठाक। सब खैर है। जो ख़बर किथे आयो तव्हां? मूं त केतिरा भेरा फोन ते तव्हांखे कॉन्टेक्ट करण जी कोशिश कई, पर लॻे थो तव्हां मुल्क खां ॿाहिरि वियल हुया। न पैसा वेड़ी का ॻाल्हि कान्हे का। दरअसल असांजे कम जी नोयत कुझु अहिड़े क़िस्म जी आहे जो हिकु जाइ ते टिकाई कोन थो मिले। भला छा हलंदो, चांहि या कोल्ड ड्रिंक? कुझु बि न, महिरबानी। जेका अव्हांजी मर्ज़ी। ॿियो को नओं हाल अहवाल, को नओं बिज़नेस एस्टेब्लिश कयो अथव छा? फ़िलहाल इहो हिकिड़ो ई बिज़नेस काफ़ी आहे। अॼुकल्ह कॉम्पिटिशन जो ज़मानो आहे, हर को माण्हू हिक ॿिए खे ओवरटेक करण जी कोशिशि में लॻो पियो आहे ऐं मां बि हिन दौड़ में शामिल आहियां। तव्हांजे कालीन ऐं कारपेट जो इश्तिहार त रोज़ाना असांजे अख़बार में अचे थो। लॻे थो तव्हां हिन धंधे में पेर जमाए विया आहियो। दरअसल माल जी क्वालिटी ऐं बर वक़्तु सप्लाई मुंहिंजी बिज़नेस जो उसूल रहियो आहे पैसा। ऐं हा, पोइ मुंहिंजे इश्तिहार में माल जी दरामदी क्वालिटी जो इज़ाफ़ो करे छॾियो। हा हा, छो न। तव्हां असांजे शोभा इश्तिहार खे लिखी मोकिलियो, छापे छॾींदासीं। पैसा वहां ख़बर है तो माल ॿिया बि विकणनि पिया, पर मुंहिंजी फैक्ट्री जो माल जजे अंदाज़ में ॿाहिरि मोकिली वियो। अच्छा, बिल्कुलु। चङो, हाणे इजाज़त ॾियो। छो भला एॾी तकड़? हितां लंघ वियसि त सोचियो मां वहां खे हलो आहे कंदो वञा, पर हिकु अपॉइंटमेंट जे सिलसिले में वक़्त ते पहुचणो आहे। चङो भला, हाणे ख़ुदा हाफ़िज़। ओके, सी यू अगेन। महिरबानी, ख़ुदा हाफ़िज़। तेरी छोकरी तो कहिड़ी तरह सां थो छॾे। मां बि ॾिसां? हाँ ज़रूरु ॾिसो।
ये रत जो कारोबार करण वारनि जूं तस्वीरूं आहिनि, बल्कि तव्हां मुंहिंजो हिकिड़ो कमु कयो, इन मां की चङियूं तस्वीरूं कढी कयो त सुभाणे वरी अख़बार में छपायूं। छा थियो मूमल? ख़ैर त आहे? कुछ तो ना है इरफान, कुछ भी ना है। कुछ त आहे? ॾेखार छा आहिनि तस्वीर में? तव्हां प्लीज मूंखे पाणी पीआरींदो? हा पाणी खोड़। हमेशा देखो मिर्च मत दो। थैंक यू। ॻाल्हि छा आहे मूंखे ॿुधायो। कुछ भी ना है इरफान, तव्हां प्लीज परेशान न थियो। इरफान साहब, हाँ आप ही किना हुई? खबर न छा थियो, तू तस्वीरूं ॾिठई परेशान थी ॿाहिरि निकिरी वई। सुमत तूं ॾिसी 3 नंबर फ्रेम सुञाणी थी? सॉरी, नेगेटिव मार्क्स अण लखा ऐं अणॼाण लॻंदा आहिनि, मुश्किल सां सुञाणप में ईंदा आहिनि। हा सुमल तूं सही चयो। के माण्हू अंदरि में नेगेटिव आहिनि, ॿाहिरां पॉजिटिव नज़र ईंदा आहिनि। के वरी पॉजिटिव जा नेगेटिव थी वेंदा आहिनि। थी सघे थो इहा उन्हनि जी मजबूरी हुजे। शहबाज, रोड़ी टंगुनि जो पानी भी सुकी है। मुझे ख्याल में